वजीराज़म इमरान खान चयो आहे त पाकिस्तान में ताक़तवर कानून जे हेठां नथो अचणु घुरे। इन जे करे पीडीएम जहिड़ा अलायंस ठाहिया विया। जेकॾहिं शुगर माफ़िया ख़िलाफ़ क़दम खणूं था त चवनि था असां ख़ासि माण्हू आहियूं। नौशहरा ऐं पेशावर में तकरीब खे ख़िताब कंदे वज़ीराज़म चयो त नई हाउसिंग मंसूबे सां घटि आमदनी वारे तबिके खे घर मिली सघंदो। हुकूमत वटि एतिरा पैसा नाहिनि जो हर माण्हू खे घर ठाहे ॾे। दुनिया में का बि हुकूमत हीअं नथी करे सघे। हुन चयो त मुल्क में कानून जी बालादस्ती जी जदोजहद करे रहिया आहियूं। बानारी पब्लिक में ताक़तवर जे लाइ अलॻि कानून हूंदो आहे। ताक़तवर कानून जे हेठां नथो अचणु चाहे। इन लाइ पीडीएम जहिड़ा अलायंस ठाहींदो आहे। इमरान खान चयो त ताक़तवर जो मक़सदु ई हूंदो आहे त असांखे आम माण्हुनि जे कानून जी तरह न रखो। असां ख़ासि माण्हू आहियूं। ही चोरी कनि, धाड़ो हणनि ऐं मनी लॉन्ड्रिंग कनि। हिननि खे कानून जे हेठां न आंदो वञे। हुन चयो त शुगर माफ़िया महांगी खंडु विकिरो करे पैसा ठाहींदो आहे ऐं ही माफ़िया टैक्स नाहे ॾींदी। कुझु कयूं था त शुगर माफ़िया बि चवे थी त असां ख़ासि माण्हू आहियूं। हर जॻह ते अहिड़ी माफ़िया वेठी आहे।